हर किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाणा उन हिकिड़े अल्लाह वहदहु ला शरीक लहू जे लाइक़ ने सज़ावार आहे जेको अल्लाह ताला कुल काइनात जो तन्हा ख़ालिक, ज़मीन ने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे प्यारे पैगंबर आखिरी नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे ना जुमे में खुतबे जो उन्वान है मस्जिदें के आबाद कयो। अल्लाह रब्बुल आलमीन हिन धरतीअ मथे, ज़मीन मथे जंहिं जगह के मणीकत वधारे पसंद करे तो, ज़मीन जा उ हिस्सा, ज़मीन जा उ टुकड़ा जो अल्लाह ताला के वधारे पसंद आहिनि, उ मस्जिदूं आहिनि। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहब्बुल बिलादि इलल्लाहि मसाजिदुहा व अबग़दुल बिलादि इलल्लाहि अस्वाक़ुहा। ज़मीन जे हिस्से में जा, ज़मीन में जा अल्लाह रब्बुल आलमीन के जो जगह वधारे पसंद है वो मस्जिद है। न ज़मीन में जो जगह अल्लाह ताला के ना पसंद है वो बाजार है। बाजार में गुनाह जा कम थिए था, कूड़ थिए, चीटिंग थिए, चोरी थिए, वादा खिलाफ़ी थिए, ठगी थिए, मड़े गुनाह जा कम थिए था। पर मस्जिद हिकिड़ी अहिड़ी जगह है जंहिं जगह में नीकी जो कम थिए थो, सवाब जो न अजर जो कम थिए थो। एतिरे हीअ जगह अल्लाह ताला के वधारे पसंद है। न जो माण्हू इन जगह में अचनि था, जो इन मस्जिद में अचनि था, वो अल्लाह ताला के पसंद है। मस्जिद तामीर करणी, मस्जिद बनानी, मस्जिद तामीर थी थी 500 हूंदो जो पंहिंजी मस्जिद जी तामीर चालू है। तामीर जूं ॿ क़िस्मूं आहिनि, तामीर जूं ॿ क़िस्मूं आहिनि, मस्जिद बनाइण जूं ॿ क़िस्मूं आहिनि। हिकिड़ी त उहा क़िस्म आहे जे पाण मस्जिद बनायूं, जेको पाण साम्हूं पंहिंजी मस्जिद बने पई, इहा हिकिड़ी मस्जिद जी तामीर है। इन मथे पण घणो अजर ने सवाब है। जेको पण इंसान मस्जिद के तामीर करे तो, मस्जिद के बनाए तो, अने मस्जिद जे बनाए में कोई इंसान हिस्सो गिने तो, उन इंसान ला करे कितरी वडी खुशखबरी है। कुरान करीम जी सूरह तौबा, सूरह नंबर 9 आयत नंबर 11 में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो, इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। अल्लाह जी मस्जिदें के ऊ माण्हू तामीर कई था, अल्लाह जी मस्जिदें के ऊ माण्हू बनाई था जंहिंजो अल्लाह ताला मथे अने आख़िरत जे ॾींहं मथे ईमान है। जो को बि इंसान मस्जिद बनाए तो या मस्जिद बनाए में हिस्सो गिने तो, सपोर्ट करे तो, साथ दे तो, अल्लाह ताला उन इंसान के ईमान वारो इंसान चए। जंहिंजी दिल में ईमान हूंदो वो अल्लाह जे घर के बनाईंदो। पोइ हदीस में उन इंसान लाइ करे जेको खुशखबरी है, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जो इंसान दुनिया में अल्लाह जो घर बनाए तो, मस्जिदों अल्लाह जो घर आई, जो इंसान दुनिया में अल्लाह जो घर बनाए तो अल्लाह ताला उन इंसान ला करे जन्नत में घर बनाए थो। पामार को इंसान तंहिंमें ये ताकत नाई जे पिंड जे बर से, पिंड जे पैसे से, पिंड जे खर्चे से वो इंसान मस्जिद बनाए। मोंगवारी वधी वही है, मांगरात घणी है, तो इंसान जेकॾहिं दिल में ये सोचे तो कि मूंखे पण मस्जिद बनानी है, आऊं पण अल्लाह जो घर बनाया,
पर मूं वटि एतिरा पैसा न आहे जेको आउं अल्लाह जे घर खे बनायां, एतिरा पैसा न आहे जेको अल्लाह जे घर खे बनायां, त उन्हनि लाइ करे पण इस्लाम आसानी कयईं। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿई हदीस में बयान फरमायो, मम बना लिल्लाहि मस्जिदन कमिफहसति क़तातिन, हिकिड़ो इंसान मस्जिद बनाए थो अने पखीअ जे जाइरे जेतिरी बनाए थो। पखीअ जो घोंसलो जाइरो केतिरो मामूली वेंदो न, हथ जे बराबर, एतिरी नंढड़ी को मस्जिद बनाए थो, एतिरी नंढड़ी मस्जिद हुए न। तो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ॻाल्हि खे बयान फरमायो, जे मस्जिद बनाए में को इंसान एतिरो पण जेकॾहिं साथ ॾे थो, हिकिड़ी इट ॾे थो, हिकिड़ो बिलोक ॾे थो, त हिकिड़ी सिरमेट जी ॿूरी ॾेई ॾे थो, हिकिड़ो इंसान गमे एतिरी नंढड़ी कुर्बानी ॾे थो, मामूली कुर्बानी मस्जिद लाइ करे ॾे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जो बदलो एतिरो चुकाए थो, जे उन हिकिड़ी इट जे बदिले में, हिकिड़े बिलोक ने पत्थर जे बदिले में अल्लाह ताला उन इंसान के जन्नत में सॼो घर ॾेई ॾे। एतिरी वॾी ख़ुशख़बरी है। मस्जिद बनाइणी ये हिकिड़े मुसलमान मुआशरे जी पहचान है। पाण पिंड जे घर जी पहिरीं यादि कयूं था, मूंखे मकान बनाइणो है, हाणे मकान जुनो थी वियो, वरी नवेसर बनाइणो है, छोकिरे लाइ करे बनाइणो है, पर हिकिड़े मुसलमान खे पिंड जे घर कथा वधारे अल्लाह जे घर जी यादि हुअणी खपे। पिंड जो घर पुठियां बनाए ॼणंदोसि, पर अल्लाह जो घर पहिरीं बनणो खपे। जीअं पाण न्यारियूं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में पाण खे मिले थो, जी जब रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मां हिजरत करे मक्को छॾे जॾहिं मदीने के साम्हूं आया पे, त मदीने पुॻा की न हुआ, विच में हिकिड़ी जॻह है कुबा, उते हिकिड़ो कबीलो, मुसलमान जो कबीलो उते आबाद हो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं कुबा में पुॻा, त मिणी कथा पहलो जेको कमु कयूं उहो मस्जिद बनायूं। 14 ॾींहं उते रहिया, 14 ॾींहं में पहलो कमु मस्जिद बनाए जो कमु कयूं आहियूं। सफ़र है, पिंड जो मुल्क ने वतन छॾे अचे पिया, मदीने के साम्हूं वञे पिया, पर 14 ॾींहं किथे टिकिया, उते पण मस्जिद जी बुनियाद रखियो, उते पण मस्जिद बनायो। वो मस्जिद कुबा अॼु पण आबाद है। पोइ जॾहिं कुबा में जा रवाना थिया, मदीने जॾहिं पुॻा, त ई न चयो जे मुंहिंजे रहे जो ठिकाणो किथे है, मुंहिंजा घर किथे रहिया, मुंहिंजा मकान किथे रहिया, न, मिणी कथा पहिरीं मदीने में जॾहिं कदम रखियो, मदीने में पुॻा, तर पहलो जेको कमु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो, वो मस्जिद नबवी जी बुनियाद रखियो। जे मस्जिद पहिरीं बनणी खपे। रुगो एतिरो न, बल्कि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम बिरा बेठ बदी उभी रहिया अने मस्जिद जो कमु करायो। पत्थर खयों पे, घारो खयों पे, लकड़ियों ने काठियों खयों पे, मस्जिद जो A to Z जेकी पण कमु थियो उन में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा शरीक हुआ। मस्जिद ई है, मस्जिद मुसलमान की पहचान है। ने रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन वस्तु के बयान फरमायो, पिंड जे सहाबा किराम के दस्यो जी जरा ऐं कंहिं पण इलाके के वञो जंग जी हालत में, लड़ाई जी हालत में, ऐं लश्कर खणी वञो कंहिं ॻोठ मथे आंखे जेकॾहिं हमलो करणो है, कंहिं इलाके मथे दुश्मन जो इलाको है, आंखे हमलो करणो है, त पहिरीं ॻोठनो, शहरनो, इलाके लम्हा रही करे कन सरो ॾियो जे उन ॻोठ मां, उन शहर में जा, उन इलाके में जा जेकॾहिं अज़ान जी आवाज़ अचे ऐं बांग सुणो त उन इलाके मथे कॾहिं हमलो न कजाओ, मुसलमान जो इलाको है। बांगूं हिन मस्जिद में अचनि थियूं, मस्जिदों आबाद जेकॾहिं हूंदियूं त बांगूं अचे थियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, इहा त आहे मस्जिद खे पाण बनायूं। न मस्जिद बनाए लाइ करे जेको इंसान कुर्बानी ॾींदो, मस्जिद बनाए लाइ करे जेको इंसान अल्लाह जी राह में ख़र्च कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जे अजर के सवाब के क़यामत जे ॾींहं સુધી जारी रखंदो। क़यामत जे ॾींहं સુધી सदका जारिया है। सदका जारिया है। सदका जारिया जो मतलब ई है जे इंसान हिकिड़ो अहिड़ो सदको ने ख़ैरात करे वञे जे क़यामत जे ॾींहं સુધી उनखे सवाब मिले पियो। ई सदका जारिया है। मस्जिद बनी वेंदी,
इनमें जेतिरा पण इंसान अचींदा, नमाज पढ़ंदा, रुकू कंदा, सजदा कंदा, अल्लाह जो जिक्र कंदा, कुरान जी तिलावत कंदा, जेकी पण नेकी थींदी उन नेकीअ में जा उन इंसान के अजर ने सवाब ने हिस्सो मिलंदो जंहिं इंसान इन मस्जिद के बनाए में पिंड जी कुर्बानी ॾिनी है। पाण वटि मौक़ो है जे अॻियां वधी करे अल्लाह रब्बुल आलमीन जे घर के तामीर कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन जे घर के बनायूं। पाण मरी वेंदासीं, दुनिया में केर पण इंसान हमेशा रहे वारो न आहे। पाण दुनिया छॾे हलिया वेंदासीं, अने कीअं ख़बर न आहे अॼु का सवारी परीं हलिया वञूं, कीअं ख़बर न आहे। तंहिंखां पहिला जेकॾहिं को इंसान अल्लाह जो घर बनाए में मदद करे थो, अल्लाह जो घर बनाए में हिस्सो गिने थो, कुर्बानी ॾे थो, पाण मरी वेंदासीं, क़बर जे हवाले थी वेंदासीं, पण पाण खे उते पण सवाब मिलंदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इदा मातल इंसानु इनक़ता अन्हु अमलहु इल्ला मिन सलास। इंसान मरी वञे थो, उनजा टोटल ने टोटल मड़े अमल बंद थी वञे था, टोटल सवाब बंद थी वञे थो, सिवाय 3 अमल जे इंसान मरी वियो, क़बर जे हवाले थी वियो, डटजी वियो, पूरजी वियो, बंद थी वियो, तंहिं हूंदे पण 3 अमल अहिड़ा आहिनि जो उन इंसान खे अजर ने सवाब मिले थो। सदक़तिन जारिया, सदको अहिड़ो सदको करे वियो जेको पुठियां माण्हू खे फ़ाइदो ॾिए पियो, पुठियां माण्हू खे उन में जा फ़ाइदो मिलंदो आहे। जंहिं तव्हां माण्हू उन में जा फ़ाइदो गिरंदा उन इंसान खे सवाब मिलंदो पियो। अने सदका जारिया जेको आहे मस्जिद मिणी कता बहितरीन जॻह आहे जे पाण हिते सदको कई। 2 नंबर मथे इल्म छॾे वञे, औ इल्मिन युनतफ़अ बिही, अहिड़ो इल्म छॾे वञे जंहिं इल्म में जा माण्हू खे पुठियां फ़ाइदो थिए। बच्चे खे पढ़ाए वियो, तालीम ॾेई वियो, क़ुरान सिखाए वियो, मरी वियो, पुठियां बच्चा पढ़ंदा, उनखे सवाब मिलंदो। 3 नंबर मथे औ वलदिन सालिहिन यदउ लहू, नेक औलाद छॾे वञे जेको पुठियां माइत्र लाइ करे दुआऊं घुरे। ई सदका जारिया है, जेकॾहिं इन में पाण हिस्सो गिरंदासीं क़यामत जे ॾींहं सुधी पाण खे सवाब मिलंदो पियो। अने ऐं न्यारो साहबा किराम में कई साहबा किराम अहिड़ा हुआ जंहिं वटि अल्लाह रब्बुल आलमीन माल ने मिल्कत बेहिसाब ॾिने में उन्ही खे। उन्ही में हिकिड़ो नालो पासो हूंदो, उस्मान गनी। उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दामाद यानी जमाई आई। 2 ॾींहं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्ही खे ॾिनो हो। पहिरीं रुक़ैया को जब उनजो इंतकाल थी वियो त उम्मे कुलसूम पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे ॾिनो। उस्मान खे गनी कोड़ा चवाजे थो। गनी जो मतलब थी तो साहूकार, पैसे वारो, मिल्कत ने दौलत वारो। उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हो के गनी एतिरे लाइ करे चवाजे थो जे उन्ही पिंड जो पैसो अल्लाह रब्बुल आलमीन जे नाले मथे वधारे में वधारे ख़र्चो कयो हो। मस्जिद जरा टूकी थई ते, जमात जरा सामानी न थे, त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछियो हो साहबा किराम के जे मस्जिद जे साइड में जेको जगह रही ये पाखे मस्जिद में शामिल करनी है, मस्जिद ला करे पाखे गिननी है जे पांची जमात वधी वई है, आए क़ौम जा इंसान जो न जमीन के गिनी दे। उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु उबा थिया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये जमीन आओ मुझे पैसे से गिनी मस्जिद में दिया तो। लक़ब पई वियो, नालो पई वियो उस्मान गनी ने। अज ॾींहं सूदी आंखे ताजुब थींदो, सऊदी अरब में अज ॾींहं सूदी बैंक में उस्मान गनी जो खातो चालू है। 1450 वरे 1400 वरे थी विया साहबा किराम दुनिया में वेंदा रहिया। 1400 वरे पुठियां पण अज पण बैंक में अकाउंट खुलो पियो है उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले से। ने अज पण ऐं मदीने में वेंदा त अल्लाह रब्बुल आलमीन आंखे मौक़ो ॾींदो ऐं ॾिसंदा उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे नाले मथे हिकिड़ी वॾी होटल बनाई पई है। ई ऊ मड़े ऊ ज़मीनूं आहिनि जेको उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु गिनी करे अल्लाह जे नाले मथे वक़्फ़ करे छॾियो। अॼु ॾींहं सूदी माण्हू उते अचनि था, रहे था, नमाज़ पढ़नि था, जेकी पण नेकी कई था, सदको जारिया आहे। उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अजर में सवाब मिले पियो। दुनिया को अॼु सवारे ख़त्म थी वञे, अहिड़ो को पाण कमु करे वञो, अहिड़ी को नेकी करे वञो जे क़बर में पाला करे उहो जेको अजर में सवाब चालू पियो रहे। ई त मस्जिद बनाए जे बारे में।
मस्जिद बनी वेंदी पाण हीअ मस्जिद बनाई पई है, हीअ बनाई पई है, तयार पई है, अने हीअ इंशाअल्लाह बनी वेंदी। पण मस्जिद खाली बनाणी ने पोइ मस्जिद खे भुली वञो, ई मस्जिद न। मूं आखे चयो न मस्जिद बनाइयूं ॿ क़िस्मूं आहिनि, मस्जिद तामीर करियूं ॿ क़िस्मूं आहिनि। पहली त इहे जे पाण बनाई, ॿिए नंबर मथे अल्लाह रब्बुल आलमीन इन वस्तु खे बयान पण कयई, इन्नमा यअमुरु मसाजिद अल्लाहि मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। मस्जिदूं ऊ माण्हू बनाई था जेको अल्लाह मथे ने आखिर जे ॾींहं मथे ईमान रखे था। ने टेई सिफ़त अल्लाह ताला बयान फरमाए, व अक़ामस्सलाह, नमाज कायम कई था, नमाज पढ़े था। मस्जिद पाण कोला बनायूं त मैटिंग करे ला करे, क खाओ खाधे ला करे, क विया अंदर करे ला करे, न। मस्जिद बनायूं था जे पाण खे नमाज पढ़े में आसानी थिए। अने नमाज ये मस्जिद पाला करे घणी वॾी है, ये घणी वॾी मस्जिद पाला करे। आंखे विश्वास जे करे न थींदो वे त अची करे फजर में निहारियो। ये मस्जिद पाला करे घणी वॾी है, जे कॾहिं इन वस्तु खे समझणो वे त फजर में अची करे निहारियो, टोटल सफ़ूं खाली पयूं आहिनि। जर फजर में ये मस्जिद भरजी वञे तेर पाण खे ख़बर पए हाँ हाणे पाण खे ॿई मस्जिद ज़रूरत है, पर तेर पंहिंजूं मस्जिदूं खाली आहिनि। मस्जिद तो बना दी शब्बर में ईमान की हरारत वालों ने, मन अपना पुराना पापी है बरसों में नमाजी बन न सका। ईमान जागियो, हौसलो जागियो, मस्जिद बनानी है। रात हिकड़ी में मस्जिद बनाए छॾियो, पण वर थी विया ऐं अञा सुधी नमाजी न बनी सघिया। पहलो हक मस्जिद जो ई है जे मस्जिद के पा आबाद कयूं, नमाज़ी बनो। मस्जिद मरसिया खां है कि नमाज़ी न रहे, मस्जिदों रोए पयूं, अल्लाह जा घर रोए पिया जे नमाज़ी किथे रहिया। केतिरो वॾो गाम, केतिरी वॾी पंहिंजी क़ौम है, पाण केतिरा आहियूं ॻोठ में, ऐं वञो हर जॻह मथे, कंहिं दुकान मथे वञो, कंहिं होटल मथे वञो, स्टेशन मथे वञो, हर जॻह मथे पंहिंजा माण्हू समाई नथा। कित 20 वेठा आहिनि, कित 40, कित 50, महफ़िल जाम ई पई है, रियाण चालू पई है, पर हिकिड़ी ई जॻह मथे आंखे मुसलमान नज़र थी न थींदो, उहो मस्जिदूं अल्लाह जा घर आहिनि। हर जॻह ते मुसलमान है, हर जगह आबाद है, पंहिंजा घर आबाद आहिनि, पंहिंजा दुकान आबाद आहिनि, पंहिंजो होटलूं आबाद आहिनि, पंहिंजो स्टेशनूं आबाद आहिनि। पाण हर की वस्तु खे आबाद करे छॾियो ने पाण अल्लाह जे घर खे वीरान करे छॾियो आहे। हिन अल्लाह जे घर में जेको इंसान अचे थो उन लाइ करे केतिरियूं बशारतूं ऐं कुरसुणंदा। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बशिरिल मशाईन इलल मसाजिद फी ज़ुलम बिनूर ताम यौमिल क़ियामा। जेको इंसान अल्लाह जे घर में अंधारे में, ऊंधाए में रात जो अचे थो, अल्लाह जे घर में अचे थो, उन इंसान के बशारत ॾियो, उन इंसान के खुशखबरी ॾियो जे क़यामत जो ॾींहुं अल्लाह ताला उनखे मुकम्मल नूर नसीब कंदो। ई नूर क्यों हूंदो आहे ख़बर? इंसान जर पुल सरात मथे अचींदो, पुल सरात वार कता सिनी, तलवार कता वधारे तिखी, अने दोज़ख मथे रखियल हूंदी। नीचे दोज़ख है, मथे पुल सरात है। जेको उकरी पार थियो हुन पासे जन्नत है, जेको किरियो नीचे दोज़ख है। उन मथां जरा माण्हू पार थींदा त ईमान वारा इंसान ईअं उकरी पार थी वेंदा जीअं घोड़ो टिप ॾेई निकिरी वञे। कोक माण्हू हरा 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 हरा, कोक माण्हू वेही वेही, कोक माण्हू घिसकी घिसकी, कोक माण्हू हरा हरा सिरंदा उन पुल सरात खे पार कंदा। अने पुल सरात उन मथे अंधारो हूंदो, अंधारो, रोशनी की न हूंदी, पर उन हंध मथे उन इंसान के नूर अने रोशनी मिलंदी जेको इंसान दुनिया में अल्लाह जे घर में अचींदा हुआ, अंधारे में अचींदा हुआ। इशा जी नमाज, फजर जी नमाज अंधारे में थी थी, इन्ही नमाज में जेको माण्हू हाज़िर थींदा हुआ उन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत जो ॾींहुं नूर नसीब कंदो। अफ़सोस जी पाण लाइ करे ॻाल्हि हीअ मुंहिंजा अज़ीज़ भाइरो कि पाण हेतिरा मुसलमान आहियूं ने पाण में नमाज बिल्कुलु थोड़का आहिनि ने हर जॻह मथे इहा हालत है। पाण कॾहिं सुधरंदासीं, पाण कॾहिं नमाज़ी बनंदासीं, पाण कॾहिं अल्लाह जे घर खे आबाद कंदासीं? पाण ई सम्झिया वेठा आहियूं, अञा नौजवान आहियां, अञा नंढो आहियां, वॾी ॼमार मिलंदी, निबरो थियां, ॿार बचा थी, कमाईं पोइ अल्लाह अल्लाह कयां। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो कीअं गारंटी न आई पाण अॼु आहियूं सवारे हो कि न हो।
ये अल्लाह जा घर इन्हीं के आबाद कयो, वधारे में वधारे अल्लाह ने घरे में अचो, आंखे अल्लाह रब्बुल आलमीन सुकून पर नसीब कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन आंखे बरकत पर नसीब कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन आंखे रहमत पर नसीब कंदो ने अल्लाह रब्बुल आलमीन आजी मग़फ़िरत कंदो, यानी आंखे माफ़ पण करे छॾींदो। हिन घरे के आबाद कयो, हिन मस्जिद के रुआरो न, हिन मस्जिद के खिलायो, हिन मस्जिद के खुश कयो। अल्लाह ने घरे के जेकॾहिं आबाद कंदा दुनिया में पण आबाद हूंदा ने क़यामत जो ॾींहुं पण आबाद थी वेंदा। मस्जिद जो को वॾो हक़ पां मथे ई आहे कि पां मस्जिद जो हमेशा ख्याल रखूं। ख्याल रखे में त ई पण आहे जे मस्जिद जी पां सफ़ाई कई। सफ़ाई ज़रूरी न आहे जे को मौलवी वे, को पांगो वे, को नौकर का रखियल वे उज मस्जिद में बुआर कढे सफ़ाई करे, न, ई सवाब जो कम है। जंहिंखे वधारे खटणो वे बुआर कढे सफ़ाई करे। ने कितनी वडी खुशखबरी है, ये इब्राहिम अलैहिस्सलाम की सुन्नत है। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में सूरह बकरा में फरमाए, वअहिदना इला इब्राहिम व इस्माईल अन तहिरा बैतिया। अल्लाह ताला फरमाए तो असा इब्राहिम वटा अने इस्माईल वटा ये वायदो गिड़ो हो, वायदो गिड़ो हो जे असा ने घरे के, मुझे घर के यानी मक्के के आबाद रखजा, साफ रखजा। अल्लाह ने घरे में बुआर कढणो, अल्लाह जे घर में सफ़ाई करनी इब्राहिम जी अने इस्माईल अलैहिस्सलाम जी सुन्नत है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में दौर में हिकड़ी औरत वई, हबशी औरत, हबशी कारी कलोट की औरत, खूबसूरत को औरत न वई, पण वो मस्जिद में बुआर कढंदी हुई। वडी उम्र जी माई हुई, मस्जिद में बुआर कढे, मस्जिद जी सफ़ाई करे, खुदा ताणीअ हिकिड़ो ॾींहुं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, फजर जी नमाज, पिरो जी नमाज पढ़ायो मुसल्ले मथे, सलाम वारे जरा वेठा तर साहबा कराम के पुछो जी उहा कूड़की माई, बुजुर्ग औरत, हबशी औरत जेको मस्जिद जी सफ़ाई कंदी हुई अॼु नज़र नथी अचे, किथे रही? साहबा कराम फरमायो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, वो औरत रात जो इंतकाल करे वई है, रात इंतकाल करे वई। चा मूंखे चा कौन खबर कौन ना इंतकाल करे वई। चे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे अहिड़ो लॻो जे आंखे उथियारींदासीं आजो आराम ख़राब थींदो, खलल पवंदो, आंखे थोड़ो डिस्टर्ब थींदो, तंहिं करे असीं रात जो वियासीं, उनखे दफ़न करे आयासीं, आंखे न चयो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थिया, मूंखे कुला न चा, हलो मूंखे ॻोठे हलो कब्रिस्तान, ॾेखारियो हुनजी क़बर किथे आहे। साहबा किराम जी सॼी जमात के कोठे कब्रिस्तान विया, साहबा किराम ॾेखारियो उन औरत जी क़बर हीअ रही। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते जनाज़े जी नमाज़ पढ़िया अने उन औरत लाइ करे दुआ कई। कुला क्यों अमल हो उन औरत वटि? हिकिड़ो ज अमल हो, अल्लाह जे घर जी सफ़ाई कंदी, अल्लाह जे घर मां गुआर कढंदी हुई। हिकिड़े पर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में नमाज़ पढ़ायो, नमाज पढ़ायो पे त साम्हूं भित मथे थुक लगी पई हुई, कंहिंखे माण्हू थुके छॾियो हो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज पढ़ाए करे पुछिया, उन थुक के पिंड जे हथ से पिंड साफ़ कयो। पाण केतिरा पण वॾा इंसान बणो, नबीअ खां वॾा की न बणी सघंदासीं। पिंड जे हथ से थुक के साफ़ कयो न। पोइ साहबा कराम के फरमायो, ऐं जरा नमाज पढ़ो था त क़िबले के साम्हूं आंजो मुंहुं वे थो त अल्लाह ताला आंखे साम्हूं वे थो। अल्लाह रब्बुल आलमीन नमाज में आंखे साम्हूं वे थो, एतिरे अल्लाह के साम्हूं कॾहिं थुकींदा न हो। थुकी जी मनाई, मस्जिद में गंदगी न कयो। अने मस्जिद जे अंदर दुनिया जूं ॻाल्हियूं न कराज। कई माण्हू वेही करे मस्जिद में रियाणी चालू पई ऐं दुनिया भर जूं ॻाल्हियूं कयूं पिया। न, मस्जिद में दीन जी ॻाल्हि, ख़ैर ख़ाईअ जी ॻाल्हि, भलाई जी ॻाल्हि, सुलह जी ॻाल्हि, अहिड़ी ॻाल्हि पाण करे सघूं था, बाक़ी दुनिया जूं ॻाल्हियूं मस्जिद में न कराज। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जे सिलसिले में साहिब बिन यज़ीद रज़ी रहमतुल्लाह बयान कई था कि आउं मस्जिद नबवी में उभो होसि त पुठियां कंहिं माण्हू मूंखे ककरी हई, नंढड़ी ककरी अची करे मूंखे लॻी, मूं लोणो फेरियो त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु उभा हुआ, मूंखे इशारो कयो, हेॾा हलियो, आउं वियुसि। चए हू ॿ माण्हू मस्जिद में वेही करे जेको ॻाल्हियूं कयूं पिया, ॿिन्ही खे कोठे अचे। आउं वियुसि, उन ॿिन्ही खे कोठे आयोसि। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु पुछियो, केॾा जा आयो?
उन ॿिन्ही चयो असीं ताइफ़ जा आहियूं। चे ताइफ़ जा आहियो? चे हा। चे ताइफ़ जा आहियो एतिरे बची विया, जेकॾहिं मदीने जा हो त आउं ॿिन्ही कयूं मार कढा कुला ऐं मस्जिद में अची करे हिन ॻाल्हि कयो था। ऐं ताइफ़ जा आहियो, मूंखे ख़बर न आहे, एतिरे छॾे ॾियां थो। मदीने जा माण्हू जेकॾहिं आई हुआ त ॿिन्ही खे हिकु सज़ा मिलई हुई अॼु, जे मस्जिद में वेही करे वॾे सभु ॻाल्हि कयो पिया। अने जेको इंसान मस्जिद में अची करे लेन देन करे, व्यापार करे, कारोबार करे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बददुआ ॾिनो कि अल्लाह ताला उनजे कारोबार में, उनजे व्यापार में, तिजारत में अल्लाह ताला बरकत न ॾे। त इहे माण्हू खे पाण ॾिसूं था, मस्जिद में वेठा आहियूं, को वस्तु गिने पिया, ॾींहं पिया केतिरे जी ॾींहुं हेतिरे जी, न हेतिरे में, न हेतिरे में, ईअं सौदा कयूं पिया वेही करे। मस्जिद में सौदो न कराजे, मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं न कराजे, मस्जिद में अदब कराजे, एहतराम से, अदब से माठ करे विहणो। मस्जिद में अचणो त नमाज़ पढ़णी, अल्लाह जो ज़िक्र करणो, क़ुरान जी तिलावत करणी, अने दुआऊं करणियूं। ही घर जेको आहे अल्लाह जो घर आहे, पंहिंजो घर न आहे। छेली ॻाल्हि इहा कि मस्जिद मथे कंहिं पण इंसान जो को कब्ज़ो न हुअणु खपे। कई जॻह मथे अहिड़ियूं तव्हांखे रावूं पण मिले थियूं, जेको हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो कुटुंब, कबीलो, हिकिड़ो पाड़ो कंहिं मस्जिद मथे कब्ज़ो करे वेही रहियो आहे, ॿिए माण्हू खे अचण ॾींहुं नथा। उन्ही से अहिड़ो वर्तन कईं था, अहिड़ो बर्ताव कईं था जो माण्हू मस्जिद खे छॾे न भॼी विया आहिनि। अहिड़ो कमु कॾहिं न कयो खपे, या अहिड़ी को ॻाल्हि न कई खपे जंहिंजे कारण माण्हू मस्जिद खे छॾे न भॼी वञे, मस्जिद खां दूर थी वञे। न, माण्हू मस्जिद के ओॾा थिए, माण्हू मस्जिद में अचे, पंहिंजी ज़बान अहिड़ी हुअणी खपे, पंहिंजी ॻाल्हि ॿोल अहिड़ी हुअणी खपे, पंहिंजो तरीक़ो अहिड़ो हुअणो खपे जे पाण माण्हू खे मस्जिद खे ओॾा कयूं, अल्लाह जे घर खां माण्हू खे पाण लमा न कयूं। वमन अज़लमु मिम्मन मना मसाजिद अल्लाह। अल्लाह फरमाए उन इंसान खां वॾो ज़ालिम केरु न आहे दुनिया में जेको माण्हू खे अल्लाह जे घर खां रोके। ही घर मिणी के सरखा आई, जेको पण अचणु चाहे, ग़रीब वे, मिस्कीन वे, मोहताज वे, फुटरो वे, बुछड़ो वे, गमे न क़ौम जो वे, मुसलमान वे, कलमो पढ़ंदड़ वे, अल्लाह जे घर में अचे, अल्लाह जो घर उन जो घर है। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल मस्जिदु बैतु कुल्लि तक़िय्यिन, हर मुसलमान जो, हर मुत्तकी जो घर ही अल्लाह जो घर है। ही मणी के सरखो है, कहला करे वध घट न आहे। जेको पण इंसान अचे वेलकम है, जेको इंसान अचे भले अचे, जी करे अचे। हिन घर के आबाद कयो, हिन घर में अचो, अल्लाह जो जिक्र कयो, अल्लाह की याद कयो, मस्जिद के राज़ी कयो, मस्जिद के खिलायो ने खुश कयो। अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में पण कामयाब कंदो ने आखिरत में पण कामयाब कंदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, आख़िरी ॻाल्हि में गुज़ारिश इहा कि पंहिंजी मस्जिद बने पई, इन में पाण मणी हिसो गिड़ो है, जाम हिसो गिड़ो है, पाण जाम कुर्बानी ॾिनी, पण ॾियूं पण पिया, अञा पण वधारे पाण कुर्बानी ॾियूं, अञा पण वधारे पाण ख़र्च कयूं। मर्द वे, औरत वे, घमी में अल्लाह जे घर के भनाए में हिसो गिने। ई सदका जारिया आहे, पाण मरी वेंदासीं, पाण दुनिया में हलिया वेंदासीं। ई क़यामत जे ॾींहं सुधी मस्जिद आबाद हूंदी इंशा अल्लाह। जेतिरा माण्हू नमाज़ पढ़ंदा, जेतिरा माण्हू हिते रुकू कंदा, सजदा कंदा, क़ुरान जी तिलावत कंदा, दुआऊं घुरंदा, ज़िक्र कंदा, जेकी पण नेक अमल इन मस्जिद में थींदो, पाण मणी के सवाब मिलंदो। अने इन मस्जिद लाइ करे पाण जेकॾहिं कुर्बान ॾींदासीं, अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत में पाना करे हिकिड़ो घर बनाए छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, जेकी पण ॻाल्हि मां क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ सुयूं हुई, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन अल्लाह जे घर के पाण मणी के आबाद करी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जो घर पाण बनायूं पिया, अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे तौफ़ीक़ ॾे जे पाण अल्लाह जे घर के जेको आहे पाया तकमील सुधी पुॼायूं। अल्लाह रब्बुल आलमीन इन घर के आबाद रखे। अल्लाह रब्बुल आलमीन इन घर के हमेशा ज़ीनत वारो रखे। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी मुसलमान पाए के 5 टाइम जे नमाज़ी बनाए। अल्लाह ने घर के आबाद करी तौफ़ीक़ अता फरमाए। हर क़िस्म जे गुनाह खां, गलती खां अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे बचाए। पाण गुनहगार, ख़ताकार, सियाकार आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन रहीम है, गफूर है, रहमान है। पाण अल्लाह ताला खां दुआ करूं था, ए अल्लाह तो असां गुनहगारनि खे माफ़ फरमा। ए अल्लाह असांजे नेक अमल खे तू कबूल फरमा। जेकी पण बीमार आहिनि उनखे शिफ़ा कामिला अजरा अता फरमा। जेकी इंसान मरी विया आहिनि, ए अल्लाह तो उनकी मग़फ़िरत फरमा। उनकी कब्रें के तू अल्लाह ताला कुशादा फरमा। ए अल्लाह उनकी कब्रें के नूर से भरे छॾ। आमीन सुम आमीन। व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।